कोशिश था बाबा सब खां पहिरीं पीटीआई पीटीआई छा आहे बाबा तव्हां मूंखे ॿुधायो त जेको लफ़्ज़ पीटीआई आहे इन जो छा मफ़हूम आहे छा मक़सदु आहे तव्हां इहो लफ़्ज़ ॿुधो हूंदो तव्हां कमेंट करे मूंखे ॿुधायो त पीटीआई जो मतिलबु छा आहे मक़सदु छा आहे काइंडली मूंखे ॿुधायो त पीटीआई जो कमेंट करे ॿुधायो बाबा ऐं तव्हांजो वॉइस कोन थो ॿुधी सघां सिर्फ़ु मूं वटि जेको आहे सो माइक लॻल आहे हेडफोन लॻल कोन्हे तंहिं करे ॿुधी नथो सघां तव्हांखे सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाए सघां थो सो काइंडली कमेंट कयो त पीटीआई जो मतिलबु छा हूंदो आहे जेके पुराणा स्टूडेंट आहिनि उन्हनि खे त ख़बर आहे त पीटीआई जो मतिलबु असांजी लैंग्वेज में छा आहे तव्हांजी लैंग्वेज में आम मुरवज जेको लफ़्ज़ आहे पीटीआई उहो कंहिंजो मुख़ाफ़फ़ आहे ॿुधायो बाबा त जेको तव्हांजो पीटीआई आहे इहो छाजो मुख़ाफ़फ़ आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ प्रोग्रेस टीचिंग ऑफ इंस्टीट्यूशन ज़बरदस्त बहितरीन बहितरीन ॿियो को ॿुधाए बाबा ॿियो को असांखे अलाह जे ॾिने मां को असांखे ॿुधाए साबिर हुसैन तव्हां बि पंहिंजी जॻह ते सही आहियो शहज़ादो तव्हां पंहिंजी जॻह ते बिल्कुलु ठीकु आहियो पर को ॿियो फार्म विझ असां पंहिंजे पिनीअ खे ठीकु आहे बाबा ॿियो केरु ॿुधाईंदो साईं अब्दुल रसूल तव्हां ॿुधायो भला हाणे असांखे आख़िरी में इब्राहिम तव्हां ॿुधायो बाबा त हिन जो मतिलबु मक़सदु छा आहे पेपर मैनेजमेंट टाइम मैनेजमेंट एंड आइडियाज़ मैनेजमेंट थैंक यू वेरी मच साईं अब्दुल रसूल शाह बिल्कुलु ही उहो फॉर्म आहे जंहिंसां पिनी पसे सघिजे थो पिनी पसबो तॾहिं जॾहिं तव्हांजो सुठो स्कोर ईंदो ऐं एजुकेशन सुठे ग्रुप में थींदो तव्हां पिनी पसे वेंदो ठीकु आहे न छो त अॼुकल्ह लैला जेकी आहे न उहा कंहिं बेरोज़गार मजनू जे ते आशिक़ नथी थिए जेको ठीकु आहे बाबा जेको जीअं चइबो आहे न उहे उन माण्हू ते आशिक़ थिए थी जेको रोज़गार वारो आहे जेको बीएसपी आहे हिकिड़ो पास ग्रुप वारो आहे उन ते पोइ लैला जेकी आहे सो मजबूर थी पवे ठीकु आहे सो उन जे लाइ फॉर्म खे पसण जे लाइ पीटीआई तव्हांखे ज़हन नशीन करिणो पवंदो तव्हांजो को पेपर हुजे हिन 3 पैरामीटर्स ते तव्हां जॾहिं पूरो लहंदा आहियो त पोइ तव्हां एजुकेशन वठी सघंदा आहियो छाकाणि त मिसाली ॻाल्हि आहे असां पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस असांजी मिसाल तव्हां डीएमजी ग्रुप में थींदा आहियो डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ग्रुप या पीएमएस में थींदा आहियो पीसीएस में पीएमएस ग्रुप तव्हांखे मिलंदो आहे प्रोविंशियल मैनेजमेंट सर्विसिस ठीकु आहे यानी कि शयुनि खे मैनेज करणु तव्हांजो इम्तिहान वठण जो मक़सदु इहो हूंदो आहे तव्हांजी इंफॉर्मेशन न आहे ॾिसणी हूंदी तव्हां शयुनि खे मैनेज कीअं था कयो इन 10 पेपरनि खे तव्हां मैनेज कीअं था कयो इन्हनि खे सुठे नमूने हैंडल कीअं था कयो तव्हां सिचुएशन में तव्हांखे सिचुएशन ॾिनी थी वञे उनखे तव्हां हैंडल कीअं था करे सघो त तव्हांखे उन जी सिचुएशन खे हैंडल करण जे लाइ जॾहिं तव्हां एग्ज़ाम हाल में वेठल हूंदा तव्हां हिकिड़ो पेपर खे मैनेज कंदा हूंदा आहियो हूंदो त बीएड लेवल जो पेपर आहे पर तव्हां पंहिंजी पर्सनल एनालाइसिस ॾेई करे उनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदा आहियो ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त तव्हांजी इंफॉर्मेशन ज़ीरो हूंदी आहे इंफॉर्मेशन न हूंदी आहे पर तव्हां शयुनि खे मैनेज एॾो सुठो कयो हूंदो आहे जो तव्हांजो चेकर तव्हांखे उन तव्हांजी मैनेजमेंट ते छाकाणि त तव्हां हुनजे कम जा माण्हू आहियो हुनखे मैनेजमेंट में तव्हांखे खपणो जेको आहे सो वठी अचिणो आहे त उहो तव्हांखे शयुनि खे मैनेज करण ते पास कंदो आहे तव्हांजी इंफॉर्मेशन ते पास न कंदो आहे तव्हां शयुनि खे मैनेज कीअं कयो आहे उन ते कंदो आहे ठीकु आहे त हाणे सभ खां पहिरीं पी अचे थो पी पर माना पेपर मैनेजमेंट तव्हांखे शयूं लिखणियूं कीअं आहिनि तव्हांखे ख़बर आहे तव्हां सभई आइंस्टाइन ऐं अरिस्टोटल ऐं जेके आहिनि न अफलातून आहियो बाबा जॾहिं माण्हू पेपर में सीएसएस जे पेपर में वेहंदो आहे पीएमएस जे पेपर में वेहंदो आहे अगरि तव्हांजो एक्सपीरियंस रहियो हुजे त उते असां सभई अरिस्टोटल ऐं सुकरात ऐं जेको आहे सो ईअं सम्झो त असां वटि अकुल कुल अची वेंदो आहे इहो मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस रहियो आहे पर उते असांखे छा करिणो पवंदो आहे पेपर मैनेजमेंट करणी पवंदी आहे त पेपर खे लिखिजे कीअं कोटेशन आहे त उनखे कीअं लिखिजे पैराग्राफ आहे उनखे कीअं लिखिजे कीअं शयुनि खे पुट कजे शयुनि खे त उहे वधीक मैनेज थी शयूं प्योरिफाइड थी करे लॻनि उन खां पोइ जेको टाइम मैनेजमेंट हाणे मोस्टली स्टूडेंट्स अगरि तव्हां मां को अहिड़ो स्टूडेंट आहे जेको पीएमएस या सीएसएस जो एग्ज़ाम ॾेई चुको हुजे असांजे विच में अहिड़ो स्टूडेंट आहे जेको पीएमएस ऐं सीएसएस जो एग्ज़ाम ॾेई चुको हुजे ज़बरदस्त शाबाश मूंखे बाबा इहो ॿुधायो त तव्हांजो पहिरियों सुवाल जॾहिं तव्हां अटैम्प्ट कंदा हो केतिरो टाइम तव्हांजो कंज़्यूम थींदो हो जॾहिं तव्हां पहिरियों सुवाल अटैम्प्ट पिया कयो त तव्हांजो पहिरियों सुवाल केतिरो टाइम तव्हांजो कंज़्यूम करे वेंदो हो शहज़ाद
बाबा पहिरियों सवाल तव्हां अटेम्प्ट कंदा हो त तव्हांजो केतिरो टाइम कंज़्यूम थी वेंदो हुयो, मूंखे काइंडली ॿुधायो त बाक़ी स्टूडेंट्स 50 ऐं 55 मिनट्स हिकु कलाक लॻी वेंदो आहे। यानी कि हाणे जेके तव्हां बाक़ी 4 सवाल अटेम्प्ट कयो था, 5 सवाल PMS में करणा हूंदा आहिनि ऐं CSS में तव्हांखे 4 सवाल करणा हूंदा आहिनि। यानी कि हाणे तव्हां बाक़ी जेको आख़िरी सवाल आहे उन सां तव्हां जस्टिफिकेशन न करे सघंदो, उनखे जस्टिफाई न करे सघंदो, उन सां इंसाफ़ न करे सघंदो। इहो तव्हांजे लेक ऑफ टाइम मैनेजमेंट जे करे थींदो आहे। इहो लेक ऑफ टाइम मैनेजमेंट जे करे थींदो आहे त आख़िरी वारो जेको सवाल आहे असांजो कसो थींदो आहे, असां टाइम न ॾेई सघंदा आहियूं ऐं पोइ ब्लड फॉर्म में लिखी करे जान छॾाईंदा आहियूं। बाबा ठीकु आहे, बिल्कुलु इहो। अच्छा, हाणे इनखे मैनेज कीअं करिणो आहे, इनखे मैनेज करणु तव्हांखे सेखारींदो। जॾहिं तव्हां सिंधी मूं वटि पढ़ंदव त तव्हांखे मैनेज करणु सेखारींदुसि। टाइम मैनेज कीअं थींदो आहे, मुंहिंजो स्टूडेंट ईअं कंदो आहे त पेपर उहो अटेम्प्ट त 5 सवाल कंदो आहे, 4 सवाल कंदो आहे, हुन वटि एतिरो टाइम बचंदो आहे त हू चेकर जे लाइ उहो हुनखे पेपर चेक बि करे ॾेई छॾींदो आहे। 4 सवाल 5 सवाल हू चेक करे हुनखे ॾेई छॾींदो आहे। भाई पेपर अथई, हिन में ही ग़लती, मिसाल जी ॻाल्हि आहे, इज़ एम आर जी ग़लती हूंदी आहे या आहिनि लिखणो हूंदो आहे, किथे आहिनि लिखी वेंदा आहियूं, किथे आहे लिखियलु हूंदो आहे। ठीकु आहे, असां उनखे मैनेज कीअं कंदा आहियूं, टाइम मैनेज ईअं थींदो आहे जेके तव्हां हिते 10 मिंट एक्स्ट्रा लॻाया आहिनि, 15 मिंट एक्स्ट्रा लॻाया आहिनि, इहे 10 मिंट आख़िरी में बचाए करे असां उनखे यूटिलाइज़ कंदा आहियूं। असां उनखे यूटिलाइज़ कंदा आहियूं एट द एंड मोमेंट। असां 10 मिंट हूंदा आहिनि, असां पूरो पेपर पंहिंजो पढ़ी वठंदा आहियूं। पूरो पेपर असां वापसि रिवाइज़ कंदा आहियूं त शयुनि किथे असां आहे लिखियो आहे, किथे ज़ेर ज़बर, किथे टुपको हिकिड़ो एक्स्ट्रा लॻाए विया, किथे घटि लॻाए विया, त उहो सॼो तव्हां उनखे चेक करे पेपर ॾेई छॾींदा आहियो। ठीकु आहे, इनखे चइबो आहे टाइम मैनेजमेंट। ॿियो आइडियाज़ मैनेजमेंट। ॿियो ईंदो आइडियाज़ मैनेजमेंट। हाणे लिखणो छा आहे तव्हांखे, तव्हां मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांखे नंढिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां जेको असां CSS में, PCS में, PMS में सभिनी खे ॾींदा रहंदा आहियूं। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं को तव्हांखां माण्हू चवे थो मूंखे महिरबानी कयो साईं पाणी गिलास पियारियो, या आउं तव्हांखे चवां त बचड़ा तूं वञी पाणी मूंखे पियार, तव्हां छा कंदव? नंढिड़ो सवाल आहे, ॿाराणो सवाल। तव्हांखां जॾहिं आउं चवां त बाबा महिरबानी कयो मूंखे पाणी जो गिलास त पियारियो, हीअं लॻी आहे मूंखे, तसियो आहियां, महिरबानी कयो पाणी पियारियो, त तव्हां छा कंदा आहियो? गिलास, बिल्कुलु असां गिलास पानी भरे करे ॾींदा आहियूं। गिलास उठाएंगे और उसको पिलाएंगे। ठीकु आहे, हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, हिते आइडियाज़ मैनेजमेंट जी जेका ॻाल्हि थो कयां उहा ईअं आहे त कंहिं माण्हू खे मूं तव्हांखे चयो त मूंखे ईअं लॻी आहे पाणी पियार, तव्हां मूंखे पूरो कूलर खणी आणे मुंहिंजे साम्हूं रखियो, पूरो कूलर खणी अची मुंहिंजे साम्हूं रखियो, साईं हाणे जेतिरो खपे पी वठो। छा इहो सुठो तरीक़ेकार आहे तव्हांजो? तव्हांजे लाइ इहो एट्रीब्यूट्स तव्हांजा सुठा आहिनि? अगरि तव्हांखे चवां बाबा महिरबानी करे मूंखे पाणी पियारियो, त तव्हां पूरो कूलर खणी मुंहिंजे साम्हूं रखो, हाणे जेतिरो साईं हीअं लॻे थी पी वठणु पाणी, इहो अथई। छा माना तरीक़ो छा हुजणु घुरिजे? तव्हांजो तरीक़ेकार छा हुजणु घुरिजे? इख़लाक़नि ग़लति आहे। त हाणे हिते असां आइडियाज़ मैनेजमेंट में इहो कमु कंदा आहियूं। आइडियाज़ मैनेजमेंट में असां का शइ पुछंदो हिकिड़ी पियो आहे जेको असां चइनि पेजिस ते सुठो करे पेश करे सघूं था, पर असां हरू भरू बि पूरो जग पूरो जेको असां कूलर खणी अची साम्हूं रखंदा आहियूं, अब हिन मां जेको खपई पी वठ। बाबा आउं तोखां आंसर थो घुरां, मूंखे सिधो आंसर ॾे, जवाबु ॾे सवाल जो। बाबा सवाल जो जवाबु ॾे सिधो, बाबा मूंखे गिलास पाणी जो खणी प्यार, बसि ॻाल्हि ख़तमु, मूंखे ॿिए जी ज़रूरत तोखां घुरांदुसि, तूं कूलर आणे मूंखे ॾेखारे ॾींदो त भई वठि पाणी साईं पीउ। तो साॻी तरह सां आइडियाज़ मैनेजमेंट में असां इहो सिखंदा आहियूं त असांखे पाणी जो गिलास पियारणो आहे, यानी कि वाट नॉट टू राइट। हिते तव्हांखे जेके स्टूडेंट्स मुंहिंजे क्लास में हींअर मौजूदु आहिनि, जिन जो हिकिड़ो अटेम्प्ट ॾिनल आहे, उन्हनि खे ख़बर आहे त कीअं सुकरात ऐं जेके आहे सो बाक़ी जेके वॾा नाला आहिनि, ठीकु आहे न, अफ़लातून उहे कीअं थींदा आहिनि। छो त असां जॾहिं लिखणु शुरू कंदा आहियूं न, उते असांजे एतिरो आइडियाज़ जो फ्लोज़ हूंदो आहे, फ्लो असांजो एतिरो हूंदो आहे आइडियाज़ में, असां चवंदा आहियूं त बाबा असांखे 5 कलाक मिलनि त 5 कलाक पेपर लिखूं, छाकाणि त असांजी स्टडी एतिरी थियल हूंदी आहे।
पर असांजो चेकर एग्ज़ामिनर इहो ई चवंदो तो तोखे असां मूं ही पेपर इन करे ॾिनो तूं शयुनि खे मैनेज कर, 5 सवालनि खे जस्टिफाई कर 5 सवालनि जे हिसाब सां। ईअं न कर त पहिरें सवाल में तूं एक्स्ट्रा लिखी वई, लास्ट सवाल में तूं रुगो जान छॾाई या इंट्रो मस लिखी सघियो आहीं, पेपर जो टाइम पूरो थी वियो। असांखे इन शइ खे मैनेज करणो हूंदो। ऐं तव्हांखे इहे शयूं ॿुधाईंदुसि त वाट नॉट टू राइट। वाट टू राइट तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे। वाट नॉट टू राइट ऐं तव्हांखे सेखारींदुसि बाबा हिते सिंधीअ में छा नाहे लिखणो। हिकिड़ो सवाल तव्हांखे पुछो थो वञे, उन में छा नाहे लिखणो। ठीकु आहे बाबा। हाणे असां अॻिते हलूं था, इहे शयूं तव्हांजी सम्झ में अची वेंदो। हाणे वरी आइडियाज़ मैनेजमेंट जी ॻाल्हि थी अचे। हिनखे बाबा छा चवंदा आहियूं असां? हिन गेम खे हिनखे छा चवंदा आहियूं? जेको विच में अछो टिको आहे न, हिनखे छा चवंदा आहियूं? ये गेम तो तव्हां ॾिठी हूंदी, आर्चरी चवंदा आहिनि या कुझु अहिड़े क़िस्म जो नालो अथसि। ठीकु आहे बाबा। बुल्स आहे शहज़ाद जियो, जियो बाबा जियो। जॾहिं असां बुल्स आहे ते हणंदा आहियूं त 10 मां 10 स्कोर असांखे मिलंदो आहे, माना 100% असांखे मिलंदो आहे। त असां जेको असांखे सवाल पुछो थो वञे न, जेकी ॻाल्हि पुछी थी वञे, असां हुनखे हिट कंदा रहूं हुते। असां हुनखे टू द पॉइंट हिट कयूं, बजाए जो असां हुनजी जी जेको आहे न छते कोरी वारी ड्रैग कयूं। छते कोरी वारी ड्रैग कंदासीं 5 मार्कूं 4 मार्कूं 6 मार्कूं। असां लिखिया 8 पेज लिखियासीं, मार्कूं असांखे ॾिनई 5 सवाल ते। अब इहो छा थियो? अब इहो छते कोरी वारी ड्रैग उथी, पर बुल्स आहे तो तूं जेको सवाल तोखां पुछो आहे उहो ॿुधायो। ठीकु आहे बाबा। मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू आहे, माण्हू आहे जंहिं पाणी जो गिलास ऐं उनखे जेको आहे न ब्लैक विस्की जी पैक ठाहिण जी कोशिशि थो कयां। ठीकु आहे। ऐं हुनखे बाबा हुनखे उञ लॻी आहे, हुनखे उञ लॻी आहे। असां छा था कयूं, ब्लैक जेको आहे न ब्लैक लेबल जो हिकिड़ो हुनखे ॾाढो पैक खणी आणे थो ॾियां, बाबा वटि पी अचे। हाणे या त मूंखे जूता हाणे या मूंखे फेल करे, या त माना उहो नाराज़ थिए मूंखे गारियूं ॾे, ईअं कंदो न। अॻिलो माण्हू खे उञ लॻी आहे ऐं हुनखे बाबा महिरबानी कयो, वॉइस बंदि कयो बाबा पंहिंजो काइंडली, त छोकिरनि खे सम्झ में ॻाल्हि अचे। बाबा ईअं जेको आहे सो मज़ो नथो अचे क्लास में, बसि आऊं ई जेको आहे न म्यूट थो करे छॾियां बाबा। ठीकु आहे बचा। त असां हिते छा कंदा आहियूं, असां हुनखे ब्लैक लेबल जो गिलास भरे हुनखे तयारियूं बाबा वठि, उञ लॻी थी, वठि ब्लैक लेबल पी, त हुनखे कावड़ ईंदी। असां जे एग्ज़ाम में बि असां ईअं कंदा आहियूं, बाबा उहो पुछे थो बुल्स आहे लिखो, बाबा पाणी पीआरियो, तव्हां हुनखे गिलास खणी पाणी जो पीआरे छॾियो, ॻाल्हि ई ख़तमु। तव्हां हुनखां पोइ मशरूब घुरी कोन्हे। ठीकु आहे। तव्हां उहो बुल्स आहे हिनखे चइबो आहे, त तव्हां हुन टू द पॉइंट शयूं ॿुधायो। तव्हां 4 पेजिस ते अगरि उहो सवाल अटेम्प्ट कयो था ऐं टू द पॉइंट कयो था, जेको हुन सवाल पुछो आहे हुनजो हू तव्हां टू द पॉइंट जवाबु ॾिनो आहे। दैट मीन्स के तव्हां बुल्स आहे कयो आहे, हुन में हुनजे लाइ माइनस मार्किंग जे लाइ हुन वटि गुंजाइश कोन थी बचे। हाणे जेके CSS जा स्टूडेंट्स आहियो, मूंखे रिसेंटली कंहिं दोस्त ॿुधायो त CSS में छा थींदो आहे त तव्हांजो जेको एग्ज़ामिनर हूंदो आहे, ठीकु आहे, जेके FPSC वारा आहिनि उहे छा कंदा आहिनि, हिकिड़े एग्ज़ामिनर खां पेपर सेटर खां पेपर सेट कराईंदा आहिनि। पेपर सेट कराईंदा आहिनि तव्हांजे एग्ज़ामिनर खां। इब्राहिम बाबा ॾिसो तव्हां ॾे नेट जो इशू हूंदो, बाक़ी सभिनी खे अची रहियो आवाज़ बाबा। ठीकु आहे। हाणे असां ॻाल्हि कयूं त एग्ज़ामिनर जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। एग्ज़ामिनर जो छा थींदो आहे, जो उनजो हिकिड़ो उन ॿुधायो असांखे, जेको एग्ज़ामिनर आहे असांजो, पेपर सेटर आहे असांजो, उन इहो ॿुधायो त असांखे छा कंदा आहिनि, पेपर ॾींदा बाबा, पेपर ठाहे ॾियो असांखे, मिसाल सिंधी जो पेपर ठाहे ॾियो। असां 4 सवाल हुनखे ठाहे ॾिना, पर असांखे वरी ॿियो कमु इहो हूंदो आहे त भाई हिन जो स्टैंडर्ड जवाबु छा हुजणु घुरिजे। सवाल बि लिखी ॾियो, ही सवाल आहे, हिन जो जवाबु ही हुजणु घुरिजे। 20 मार्कुनि जो हू जवाबु बि अटेम्प्ट करे उहो अदीब शाइर ॾींदो आहे। पोइ उहो छा कंदा आहिनि, CSS वारा, जेको CSS जो सिंधी जो पेपर हूंदो आहे, उहो तव्हांजो चेक करण वारो हिकिड़ो सेक्रेटरी हूंदो आहे, रिटायर्ड सेक्रेटरी हूंदो आहे या एस्टेब्लिश माण्हू हूंदो आहे, उहो वेही चेक कंदो आहे त बाबा ही हिकु पेपर आहे जेको एग्ज़ामिनर सेट कयो आहे, ही स्टूडेंट पेपर सेट कयो आहे जेको लिखियो आहे। अगरि उनजे भेच में उहो बराबरि थो अचे, जेको सवाल हुन लिखियो आहे उनजे बराबरि उहो सवाल अची थो वञे, त उहो उनखे 20 जो 20 रोकड़ी मार्कूं ॾींदो आहे। जॾहिं उनखां मुख़्तलिफ़ जवाबु हूंदो आहे त पोइ
उन मार्कू कटींदो आहे। जॾहिं त PCS में छा हूंदो आहे, PCS में इहो चक्कर न हूंदो आहे। PCS में तव्हांजो जेको चेकर हूंदो आहे हिकिड़ो अदीब हूंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि इसहाक समझ जो थी सघे थो, डॉक्टर फहमीदा हुसैन थी सघे थो, नवाज़ुद्दीन शौक़ थी सघे थो, अनवर फिगार हिकिड़ो थी सघे थो, नवाब काका साहब थी सघे थो, ऐं उन खां पोइ दल साहब कहिड़ो आहे, अदल सुमरो थी सघे थो। हाँ, इहे जेके तव्हांजा अदीब आहिनि इहे पेपर चेक करे सघनि था। PCS वारा पेपर उहे चेक कंदा आहिनि। त उन में जेतिरी तव्हां क्रिएटिव शयूं लिखंदा आहियो, मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे आऊं अॼु हिन क्लास में ॿुधायां थो, सदरी रवायतूं। इहो लफ़्ज़ तव्हां कॾहिं ॿुधो आहे बाबा? अगरि तव्हां अकबर लगारी ऐं मुख्तियार मल्हाह खे पढ़ंदड़ आहियो त तव्हांखे लफ़्ज़ उन्हनि किताबनि में कोन मिलंदो, छो त उहे कंपाइलर आहिनि, उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर न आहे। उन्हनि शयुनि खे उन्हनि खे इहा ख़बर न आहे त जार्गिन्स कहिड़े कम जूं ईंदियूं आहिनि। जार्गिन जेकी हूंदी आहे सब्जेक्ट जी, उहा कहिड़ो कमाल करे ॾेखारींदी आहे। बाबा हीउ लफ़्ज़ तव्हां ॿुधायो साईं अब्दुल रसूल खे छॾे बाक़ी मूंखे ॿुधायो, सदरी रवायत ऐं ज़माने जी लट, इहो छा हूंदो आहे? कंहिंखे ख़बर आहे बाबा? कंहिंखे ख़बर आहे? मूंखे ॿुधायो बाबा त इहे ज़माने जी लट छा हूंदो आहे। ऐं जेको आहे पंहिंजो, ऐं दोबारा सां तव्हांखे स्क्रीन शेयर कयां थो, रवायत सदरी रवायत छा हूंदो आहे ऐं ज़माने जी लट छा हूंदो आहे? एनीबॉडी? जेके सीनियर स्टूडेंट्स आहिनि उहे ॿुधाइनि, छो त उन्हनि जो सिंधी पढ़ियल हूंदो, CS जो अटेम्प्ट ॾिनल हूंदो, 4 किताब सिंधी जा पढ़ियल हूंदा। बाबा हीउ लफ़्ज़ तव्हां कॾहिं अॻु में ॿुधा आहिनि या पढ़िया आहिनि? त महिरबानी करे ॿुधायो। बाबा कमेंट कयो त पाण अॻिते वधूं। साबिर तव्हां ठीकु कयो, तव्हां बिल्कुलु, तव्हांजी गुज़ारत भॼी पई आहे, पर अञा कुझु ॿी शइ आहे। इहा को ॿियो फॉर्म जंहिंसां फसिजे पहिरियां खे, त हिन में अञा थोरो फ़र्क़ु आहे। सदरी रवायत उहे चइबो आहे, हिकिड़ी हूंदियूं आहिनि असां जूं अहिड़ियूं रवायतूं जेको नसल दर नसल हलंदो अचे। बिल्कुलु अब्दुल रसूल, बिल्कुलु साईं क़िबला, बिल्कुलु तव्हां सही था चओ। उहा रवायत अगरि न, सदरी रवायत मतिलबु उहा जेकी हिकिड़ी असांजी रिटन फॉर्म में हूंदी आहे, ठीकु आहे, रिटन फॉर्म में हूंदी आहे, ठीकु आहे। हिकिड़ी हूंदी आहे जेकी असां ज़िबानी बरज़िबानी कंहिं माण्हू जे वातां ॿुधंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजे ॾाॾे जी पंहिंजे वालिद साहिब खां ॻाल्हि पुछी ॿुधी त बाबा तुंहिंजो ॾाॾो हीअं हूंदो आहे, इहो छा थी वियो? सदरी रवायत थी वई। छा थी? सदरी रवायत, यानी कि जंहिंजो असां सदरी चइबो, सदर चइबो चेस्ट खे, सदर छा खे चइबो आहे? सीने खे चइबो आहे, ठीकु आहे। उहे रवायतूं जेके सीना बसीना ट्रांसफर थी वञनि, सदरी रवायत उहे हूंदियूं आहिनि जेके सीना बसीना ट्रांसफर थी वञनि, यानी कि ज़बानी जॾहिं उहा शइ ट्रांसफॉर्मेशन थी हुजे हिकिड़े नसुल खां ॿिए नसुल ताईं, ठीकु आहे। ज़माने जी लट छा हूंदो आहे? ठीकु आहे, इनखे छॾियो। हाणे इहे लफ़्ज़ तव्हांजा जॾहिं लोक अदब तव्हां पढ़ंदा आहियो त उते ही जेके लफ़्ज़ आहिनि, इन जी हिकिड़े लफ़्ज़ खे इस्तेमालु करण जो मार्कूं 5 आहिनि। तव्हांजे इंट्रो में अगरि सदरी रवायत लफ़्ज़ ऐं ज़माने जी लट इस्तेमालु थियल आहे त तव्हांजो जेको चेकर आहे उनखे 10 मार्कुनि जो तव्हां कर्ज़ी करे छॾियो। जॾहिं लोक अदब जो तव्हां सवाल अटेम्प्ट कयो था, लोक अदब ते कंहिंजो बि कहिड़ो बि एंगल अचे, तव्हां उन में इहे 2 लफ़्ज़ तव्हांखे यूज़ करणा आहिनि, छाकाणि त हीअ जॉर्गिन आहिनि लफ़्ज़ हिन जी, ही हिन जी टर्मिनोलॉजी आहे। जेकी स्पेसिफिक टर्मिनोलॉजी हूंदी आहे कंहिं सब्जेक्ट जी, कंहिं स्पेसिफिक जेको आहे सो जीअं चइबो आहे त कंहिं टॉपिक जी, त ही टर्मिनोलॉजी आहे। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे न्यूक, बाबा हिकिड़ो लफ़्ज़ आहे न्यूक, लिखां थो, हिकिड़ो लफ़्ज़ आहे बाबा ज़माने जी लट, मतिलबु असां जॾहिं ज़माने जी लट जो मतिलबु मक़सदु इहो आहे त जॾहिं असां ॿाहिरि शहर में ईंदा आहियूं त असांजी जेकी लैंग्वेज आहे उहा तब्दील थी वेंदी आहे। उन ते इंग्लिश जो इन्फ्लुएंस अची वेंदो आहे, उन ते उर्दूअ जो इन्फ्लुएंस अची वेंदो आहे, उन ते सराइकी जो इन्फ्लुएंस अची वेंदो आहे, उन ते बाक़ी ॿोलियुनि जो असरु अची वेंदो आहे। हाणे मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो इन्फ्लुएंस, हाणे इहो छा आहे? ज़माने जी लट आहे जो मूं अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयो, ऐं हिते चई पियो सघे थो ज़माने जो असरु हूंदो आहे, पर जॾहिं मूं इन्फ्लुएंस यूज़ कयो त इहो छा थी वियो? ज़माने जी लट चढ़ी आहे उन मुंहिंजी ॿोलीअ ते, ठीकु आहे बाबा। लफ़्ज़ आहे न्यूक, मूं लफ़्ज़ लिखियो आहे न्यूक, इन जो छा मतिलबु हूंदो आहे?
न्यूक वर्ड जी मीनिंग छा आहे तव्हांखे थोरो सेखारियूं कुझु शयूं अलाह जे ॾिने मां जेको जेको आहे न तव्हांखे ट्रांसफर करे सघूं बाबा कोशिशि करे न्यूक जो छा मतिलबु हूंदो आहे बाबा केरु ॿुधाईंदो आहे कोई दोस्त असांखे ॿुधाए न्यूक जो छा मतिलबु आहे बाबा न्यूक छा हूंदो आहे बाबा न्यूक छा हूंदो आहे न्यूक बिल्कुलु शहज़ाद बिल्कुलु हाणे ॾिसो इहो पर्टिकुलर वर्ड आहे बिल्कुलु इहो पर्टिकुलर वर्ड आहे जेको न्यूक्लियर वेपन्स जे लाइ इस्तेमालु थींदो आहे हाणे टर्मिनोलॉजी आहे हाणे न्यूक हिकिड़ो आम वर्ड आहे पर तव्हां इस्तेमालु कंदो करंट अफेयर में जिते तव्हांखे न्यूक्लियर वेपन्स जी ॻाल्हि अचे त न्यूक वर्ड इस्तेमालु कंदो त तव्हांखे जेको तव्हांजो चेकर आहे उहो एप्रिशिएट कंदो ऐं तव्हांखे एक्स्ट्रा मार्क्स ॾींदो इन हिकिड़े लफ़्ज़ जे करे इन हिकिड़े लफ़्ज़ जो यूज़ करण जे करे तव्हांखे एक्स्ट्रा मार्क्स ॾेई सघे थो तव्हांजो चेकर त यार हिकु छोकिरे खे ख़बर आहे त न्यूक छा हूंदो आहे हाणे असां अचूं था पंहिंजे सवाल जी तरफ़ हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेके सीनियर्स आहियो तव्हां कॾहिं सवाल अटेम्प कयो आहे त जंहिंमें शाइरी इस्तेमालु न कयूं हाणे छोकिरा परेशान थींदा आहिनि त साईं असांजो त ज़ुल्म इहो आहे जो असां दौर यादि कयूं शाइरी यादि केरु करे असांजे पारां शाइरी यादि केरु करे सिंधी सब्जेक्ट रखूं त सही पर मथे जो सूर आहे शाइरी खे केरु यादि करे पुराणी शाइरी यादि ई कोन थी थिए नई शाइरी पोइ बि माण्हू गाना वाना ॿुधी करे कमु हलाए थो वञे शेख आयाज़ा उस्ताद बुखारी आहे तनवीर अब्बासी आहे शमशेर हैदरी आहे अने इहा शाइरी यादि माण्हू करे थो वञे छो त उहे आराम सां कलाम तव्हांखे यूट्यूब ते मिली था वञनि वठायो ॿुधी वरितोसीं उहो उते हवालु कटे मोटी आयासीं ठीकु आहे पुराणी शाइरी यादि कीअं कजे सवाल उभरंदो आहे बाबा तव्हां सभिनी अगरि तव्हांजो अटेम्प ॾिनल आहे त तव्हांखे ख़बर हूंदी साबिर हुसैन तव्हांखे त घणो इन जे बारे में जेको आहे सो इहो इन प्रॉब्लम में तव्हां गुज़रिया हूंदो त जॾहिं असां सवाल दौरनि ते कंदा आहियूं त असांखे मुंझाईंदो आहे शाइरी त शाइरी पुराणी यादि कीअं कजे शाइरी पुराणी यादि कीअं कजे त उनजो आसान तरीक़ो बाबा इहो आहे त शाइरी खां सवाइ असां सवाल अटेम्प करे सघूं था पर तव्हांजे शाइरी न बल्कि तव्हांजी हेडिंग सब हेडिंग्स आहिनि उन में दमख़म हुजे जॾहिं तव्हांजे पंहिंजो जेकी तव्हां अटेम्प कंदा आहियो सवाल तव्हांजो हेडिंग सब हेडिंग्स ताक़तवर हूंदियूं आहिनि हेडिंग सब हेडिंग्स ताक़तवर हूंदियूं आहिनि त तव्हां उन में शाइरी इस्तेमालु न कयो तॾहिं बि तव्हां जवाबु ॾेई सघो था बग़ैर शाइरी जे हाणे सूमरनि जे दौर जे हवाले सां मूं हिकिड़ी आउटलाइन जेकी आउं तव्हांखे पढ़ाईंदुसि पहिरीं आउटलाइन आहे ठीकु आहे त लोक दास्तान जे इर्तिका जो दौरु धारियनि ठीकु आहे हाणे पहिरीं हेडिंग इहा आहे हिन में तव्हां शाइरी इस्तेमालु नथा करे सघो धारियुनि जे कान जे करे सिंधी तारीख़ जो ब्लैक होल हिन में तव्हां शाइरी इस्तेमालु नथा करे सघो हिन दौर में सिंधी ॿोली खे जाग्राफी लिहाज़ सां वुसअत मिली इन में तव्हां जेको आहे शाइरी इस्तेमालु नथा करे सघो मज़हबी तबलीग जे लाइ गुनान जोड़िया विया जेके अॻिते हली क्लासिकल शाइरी जो बुनियादु बणी इन में तव्हां को शेर इस्तेमालु नथा करे सघो हिन दौर में किसा गोई जो बुनियादु पियो जेको अॻिते हली फ़न तौरु मुतारिफ़ थियो इन में का शाइरी नथा लिखी सघो लोक शाइरी जी बाक़ाइदा शुरूआत थी इन में तव्हां का शेर नथा लिखी सघो हिन दौर में ख्वाजगी पट्टी जोड़ी हुई जेका अॼु बि सिंध जे लाड़ वारे खिते में कदु वांदी वेंदी आहे इन में बि तव्हां जेको आहे शाइरी इस्तेमालु नथा करे हाणे पूरो असां सवाल जो जवाबु ॾेई छॾियो आहे असां हिकिड़ो शेर बि असां नथा लिखूं हिकिड़ो विदाउट एनी एग्ज़ाम्पल ऑफ शेर विदाउट एनी पोइट्री असां पूरो सूमरनि जो दौरु अटेंड करे सघूं था अहिड़े तरह सां समझ जो दौरु बग़ैर तव्हां जेको शाइरी जो इस्तेमालु करे सघो था लिखी सघो था ठीकु आहे कलोड़नि जो दौरु आहे हुन में हिकु ॿ शाइरी तव्हांखे इस्तेमालु करणी पवंदी उहा जेकी तव्हांखे अचे थी उहा शाह जी शाइरी जेके तव्हां चौथे पंजे क्लास में पढ़ी आहे उहा तव्हां इस्तेमालु कंदो उहो कीअं इस्तेमालु थींदी उहो तव्हांखे आउं पाण ॿुधाईंदुसि त तव्हां उनखे कीअं यूटिलाइज़ कयो अवल लाली माल आलम धणी ठीकु आहे इहो साइंस दाइम करी मथे सुंदरकार 3-4 अहिड़ा बेत जेके तव्हांखे यादि करणा पवंदा पूरे कलोड़नि जे दौर में पूरो सुवाल तव्हां अटेंड कंदो इहे 3-4 बेत तव्हांखे यादि करणा पवंदा ठीकु आहे अंग्रेज़नि जो दौरु आहे उन में को शेर लिखण जी ज़रूरत कोन्हे का उहो सॼो सुवाल सॼो टेक्निकल ग्राउंड ते आहे छाकाणि त जॾहिं हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे तव्हांखे नंढो एग्ज़ाम्पल थो ॾियां त CSS में 12,000 खां 15,000 स्टूडेंट्स वेहंदा आहिनि पास 500 बि कोन थींदा आहिनि रीज़न छा आहे ऐसे सभु को महिनत कंदो आहे ऐसे ते हर को जेको आहे सो कोशिशि कंदो आहे उनजे बावजूदि ऐसे फेल छो थींदो आहे छा रीज़न आहे रीज़न इहो आहे त तव्हां शयुनि खे उन तरह सां एक्सप्लेन न करे सघंदा आहियो जहिड़े तरह सां तव्हांजो एग्ज़ामिनर चाहींदो आहे तव्हां त एक्सप्लेन कयो तव्हां एग्ज़ामिनर जे एक्सपेक्टेशन्स ते पूरा न लहंदा आहियो छाकाणि त
चवंदो आहे हर माण्हू जो पर्सपेक्टिव पंहिंजो हूंदो आहे शयुनि खे चवण जो या एनालाइज़ करण जो या उनखे वे आउट करण जो, ठीकु आहे बाबा। त उन जे लाइ बहितर इहो हूंदो आहे जेतिरो सुठो तव्हांजो आउटलाइन हूंदी आहे ओतिरी सुठियूं तव्हांखे पास थियण जा चांसिस हूंदा आहिनि। यानी कि तव्हां उनखे जीअं चइबो आहे इंटरटेन सही कयो आहे, एलाबोरेट सही कयो आहे उन सवाल खे, उनजो तव्हां जवाबु उनजो सही वे सां ॾिनो आहे। जेको सवाल पुछे थो बुल्स आहे तव्हां जेको आहे सो हिट कयो आहे ऐं उन जो उहो ई जवाबु ॾिनो आहे जेको एग्ज़ामिनर चाहे थो तव्हां खां एसे में, ठीकु आहे बाबू। त इहे जेके शयूं आहिनि इहे तव्हांखे मद्देनज़र रखणियूं आहिनि, इहे तव्हांखे ज़हन नशीन रखणियूं आहिनि। इन खां सवाइ न थींदो। ॿियो असां मिसाल जी ॻाल्हि आहे हिकिड़ी नई ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां जेकी तव्हांजी ॿुधल न हूंदी आहे। हाणे तव्हांखे ॿुधायां त बाबा हिकिड़े इंट्रो में दौर घणा पाण खे पढ़णा हूंदा आहिनि, घणा दौर पढ़णा हूंदा आहिनि। सूमरनि जो दौर, समनि जो दौर, उनखां पोइ कलोड़नि जो दौर, टालपरनि जो दौर, अंग्रेज़नि जो दौर, मौजूदा दौर। ही 6 दौर आहिनि। 6 जो पाण हिकिड़ो इंट्रो यादि कंदासीं, उनखे चइबो आहे सीवी मेथड। तव्हां सीवी ठाहींदा आहियो न बाबा, तव्हां सीवी ठाहींदा आहियो त उन में बाक़ी सभु शयूं लवाज़मात लिखियल हूंदा आहिनि, सिर्फ़ु तव्हां नालो लिखंदा आहियो। तव्हां नालो लिखंदा आहियो ऐं उन में बाक़ी जेके शयूं आहिनि उहो तव्हां एक्सप्लेन कंदा आहियो ॻाल्हि। बाबा मुंहिंजी ग्रेजुएशन हिते थियल आहे, बाबा जो नालो हीअ आहे, NIC नंबर हीअ आहे, बाक़ी सॼो हुन जो फॉर्मेट ठहियो पियो हूंदो आहे। त साॻी तरह असां जेके 5 दौर आहिनि तव्हांखे अहिड़ो हिकिड़ो इंट्रो ठाहे ॾींदुसि जंहिंमें तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु CV वांगुरु हुन जो नालो लिखंदो। मिसाल अंग्रेज़नि जो दौर अचे थो हुन में अंग्रेज़नि जो दौर लिखिबो, बाक़ी इंट्रो साॻियो लॻंदो। टालपुरनि जो दौर अचे थो हुन में सिर्फ़ु टालपुरनि जो दौर लिखिबो। अगरि अचे थो सूमरनि जो दौर त सिर्फ़ु हुन में लिखिबो सूमरनि जो दौर। अगरि अचे थो सवाल पंहिंजो समनि जो दौर ते त सिर्फ़ु हुन में समनि जो दौर लिखिबो। बाक़ी तव्हांजो इंट्रो साॻियो रहंदो, सेम एज़ इट इज़। तव्हां पूरो जेको तव्हांजो इंट्रो आहे उहो साॻियो लिखी सघो था विदाउट एनी जेको डिफरेंस। हिकिड़ो ई इंट्रो तव्हां, ठीकु आहे बाबा, हिकिड़ो इंट्रो लिखंदो। अच्छा, शख़्सियत जे हवाले सां अचे थो, शख़्सियत पर्सनैलिटीज़ जे हवाले सां ईंदो आहे। और पर्सनैलिटीज़ एॾो असां मथे जो सूर ठाहे छॾींदा आहियूं पर्सनैलिटीज़ खे, हाणे कीअं कंदासीं। 50 पर्सनैलिटीज़ करणियूं आहिनि, 30 पर्सनैलिटीज़ करणियूं आहिनि, अची नोट्स ठाहींदा आहिनि। वठा नोट्स ठाहिण जी। बाबा तव्हांखे ज़रूरत कहिड़ी आहे, हाणे हुनजो तव्हांखे मेथड ॿुधायां थो। तव्हां भले तव्हां मूं वटि पढ़ो न पढ़ो मसइलो कोन्हे को, ठीकु आहे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो आइडियो मूंखां चोरी करे सघो था, हिकिड़ो आइडियो तव्हां वठी सघो था। सभु आइडियाज़ मुंहिंजा तव्हां नथा खणी सघो, छाकाणि त पंहिंजो यूट्यूब ते बि काफ़ी वीडियोज़ अहिड़ा मूं ॾिठा आहिनि जेके मुंहिंजा कॉपी पेस्ट आहिनि, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी शइ, हाणे ॾिसो हिते तव्हां पर्सनैलिटी जो नालो लिखियो, हिते का पर्सनैलिटी तव्हां लिखो। मिसाल डॉक्टर नबी बख्श बलोच जो नालो लिखो। डॉक्टर नबी बख्श बलोच जो नालो हिक ई वक़्तु लिसानियात, सिंधी कहाणी, नावल, कालम निगार जे मैदान में सरमोर लेखक जी हैसियत सां ॻणिजे थो। अदब दाब लिखी वियो आहे, अदब आहे हिते लाइ कयल अदबी पोरियो, अदब जे आसमान ते सिज मिसल आहे। हाणे अहिड़े क़िस्म जो तव्हां इंट्रो लिखंदो। हिन में बाक़ी छा न आहे लिखणो उहो बि तव्हांखे आउं ज़रूरु ॿुधाईंदुसि बाबा, ठीकु आहे। हिस्ट्री यादि न थी थिए तव्हांखे, बाक़ी 5 मिंट बाबा असांजी क्लास में बचा। तव्हांखे हिस्ट्री यादि न थींदी आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांखे हिस्ट्री लिखणी हूंदी आहे बाबा, नावल जी हिस्ट्री लिखो, अफ़साने जी हिस्ट्री लिखो, ड्रामे जी हिस्ट्री लिखो। उहा शुरूआति किथां थी, उहा तहरीक कीअं थी अचे, लाड़ो। हाणे ही 3 लफ़्ज़ तव्हां अगरि यादि करे वञो था त को मसइलो ई कोन्हे, तव्हांखे हिस्ट्री यादि थी वेंदी। का बि हिस्ट्री यादि करण जे लाइ तौर तरीक़ो इहो आहे त तव्हां हुनजो फार्मूलो आहे, ठीकु आहे बाबा। उनखां पोइ अचे थो कंहिं बि शइ खे एक्सप्लेन कयो था, कंहिं बि शइ खे एक्सप्लेन कयो था, हुनजा ही 3 पैरामीटर्स हूंदा आहिनि, फ़न, फ़िक्र, मौज़ू। अगरि आउं तव्हांखे कंहिं शइ ते लिखण लाइ छॾियां त तव्हां हुन ते पेज लिखी सघंदा आहियो, हिकु पेज लिखी सघंदा आहियो, हुन खां वधीक न लिखी सघंदो, ठीकु आहे। पर जॾहिं तव्हांखे ही 3 शयूं तव्हांखे सम्झ में हिकिड़ो वारो अची वञनि, फ़न, फ़िक्र, मौज़ू छा आहे, बाबा हिन शइ जो फ़नी सिटाव छा आहे, हिन में समायल फ़िक्र कहिड़ो आहे, हिन जो मौज़ू छा आहे। अगरि 3 शयूं तव्हांखे सम्झ में अची वञनि त तव्हां हुन ते 5 पेज लिखी सघंदा आहियो। उन ते तव्हां 5 पेज लिखी सघो था जॾहिं तव्हांखे ही शयूं सम्झ में अचनि त, ठीकु आहे बाबा। आउं पढ़ाईंदो आहियां सॼो जीअं चइबो आहे न साइंटिफिक सब्जेक्ट, आउं तव्हांखे सिंधी पढ़ाईंदुसि पर साइंटिफिक वे सां पढ़ाईंदुसि, ठीकु आहे बाबा। साइंटिफिक वे सां तव्हांखे पढ़ाईंदुसि, ठीकु आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, कलोड़ जे दौर खे सिंधी अदब जो सोनहरी दौर छो चयो वञे थो, दलीलुनि सां साबित कयो, ठीकु आहे बाबा। हाणे दलील कहिड़ा आहिनि तव्हांखे, उहो दलील तव्हांखे आउं ॾींदुसि। हिकिड़ी आउटलाइन हूंदी, जीअं मूं तव्हांखे हींअर आउटलाइन हिकिड़ी ॾेखारी आहे, ठीकु आहे बाबा। हीअ आउटलाइन जीअं पाण ॾिठी आहे हिकिड़ी, ही हिन टाइप जो तव्हांजो लिखियलु हूंदो, बसि सोनहरी दौर कीअं,
उन में सब पॉइंट्स अहिड़ी लिखियल हूंदियूं जेको बुल्स आई जेको आहे सो असांजो उन में लॻंदो पियो अचे। बुल्स आई वारी ॻाल्हि कई पाण त बुल्स आई त हिते तव्हांजो असां हुनखे हिते हिट कंदासीं बाबा सोनरी दौर किथे असां हुनजो मथो खाई वेंदासीं बाबा हिन ॻाल्हि जे करे सोनरी दौर आहे हिन ॻाल्हि जे करे सोनरी दौर हिन ॻाल्हि जे करे सोनरी दौर हिन ॻाल्हि जे करे यानी कि हुनखे 8-10 अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं जेको जंहिंजे करे जेको टालपुरनि जो कलोड़नि जो दौर आहे उहो सिंधी अदब जो सोनरी दौर चवराईंदो। ठीकु आहे बाबा। हाणे को सवाल हुजे त पुछी वठो बाक़ी असां वटि कुल 3 मिंट बचा आहिनि बाबा। बाक़ी रजिस्ट्रेशन खपे त आउं तव्हांखे मैसेज करे थो छॾियां तव्हां मूंखे मैसेज करे वठो उन ते जेको तव्हांजी क्वेरीज़ हुजे 2630 हिन ते तव्हां मूंखे व्हाट्सएप ते मैसेज करे सघो था या कॉल करे सघो था जेको तव्हांखे एडमिशन जे हवाले सां क्वेरीज़ पुछणो आहे क्लासिस जे हवाले सां तव्हांखे पुछणो आहे तव्हां मूंखे पुछी सघो था। बाक़ी को लिटरेचर जे हवाले सां सवाल आहे त तव्हां मूंखे पुछी वठो। अच्छा ॿी ॻाल्हि इहा हूंदी त जॾहिं तव्हां मूं वटि पहिरीं डिस्क्लेमर तव्हांखे ॾेई छॾियां जॾहिं तव्हां मुंहिंजो सेशन जॉइन कंदो हिकिड़ो लफ़्ज़ बि मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ कोन पढ़ंदो हिकिड़ो लफ़्ज़ बि ॿाहिरां कोन पढ़ंदो पंहिंजी मर्ज़ी सां अख़बार लॻारी खणी कोन पढ़ंदो। मटीरियल तव्हांखे A to Z आउं प्रोवाइड कंदुसि जंहिं मटीरियल तव्हांखे ज़रूरत हूंदी मूंखे चवंदो किताब को बि न वठे सिंधी जो किताब न वठो बाबा सिंधी जा जेके किताब अथव अलमारी में विझी रखी छॾियो जॾहिं तव्हां मूं वटि एडमिशन वठो था तव्हांजो कमु कोन्हे किताब वठण जो कंहिं बि जो सॼो मटीरियल तव्हांखे A to Z टॉपिक वाइज़ तव्हांखे मिलंदो जेको एटलीस्ट 28 किताबनि मां कंपाइल थियल आहे वर्क। ठीकु आहे टू द पॉइंट तव्हांखे स्टफ मिलंदो उहो पढ़णो आहे तव्हांखे MPhil PhD नाहे करणी सिंधीअ में पहिरियों ज़हन नशीन कजो 100 मार्कुनि लाइ हिकिड़ो महीनो खोड़ आहे उन में तव्हांखे नोट्स बि ठाहिणा आहिनि सवाल अटेम्प्ट करणु सभु कुझु करिणो महीने खां वधीक सब्जेक्ट लहण ई पवंदो 100 मार्कुनि वारो इन खां वधीक नाहे पढ़णु। हिकिड़ो 100 मार्कुनि वारो जेको पेपर आहे ठीकु आहे हिकिड़ो 100 मार्कुनि जो जेको पेपर आहे उनखे असां महीनो पढ़ंदासीं उन खां वधीक हिकु ॾींहुं बि कोन पढ़ंदासीं छो त 12 सब्जेक्ट कवर करणा आहिनि PhD थोड़ी करणी आहे पाण खे ऐं तव्हांखे वेही चवंदो फलाणो शाह जो रिसालो पढ़ो हीअ बि पढ़ो बाबा छो पोइ मास्तर रखण जो फ़ाइदो कहिड़ो तव्हांखे पोइ भई मास्तर वटि छो था पढ़ो तव्हां पाण पढ़ी सघो था अकबर लॻारी वठो पंहिंजो जब्बार जून जो वठो मजिद अब्दुल मजीद सिंधी वठो 4-5 किताब वठी करे शुरू थियो पढ़णु 1000 पेज पढ़ो खां पाण 250 पेज में सॼे खे सम अप कंदासीं इंशाल्लाह 250 पेजिस में पंहिंजो सिलेबस बि कवर थी वेंदो ऐं तव्हांजो ओवरऑल जेके टॉपिक्स आहिनि उहे कवर थी वेंदा। ठीकु आहे मटीरियल तव्हांखे आउं प्रोवाइड कंदुसि तव्हांखे किताब वठण जी ज़रूरत कोन्हे का। ठीकु आहे बाबा को सवाल हुजे त पुछी वठो छो त 1 मिंट में ऑटोमेटिकली तव्हांजो जेकी मीटिंग आहे उहा ख़तमु थी वेंदी। बाबा को सवाल हुजे पुछी वठो न त मुंहिंजो नंबर अथव 1 मिंट खां पोइ क्लास ख़तमु थी वेंदो वरी को तव्हांखे को सवाल हुजे त मूंखे मैसेज करे तव्हां पुछी सघो था बाबा। ठीकु आहे को बि सवाल तव्हांजे ज़हन में अचे